ॾिसी नज़ारो मौसम जो इहो मन खे केॾो भायो आ। जंहिंमहिल सावण पाण मुंहिंजे महादेव खे जल चढ़ाइण आयो आ। अॼु जी साखी सावण सूमर जी महिमा। सावण सूमर जी महिमा खे शिव महापुराण में घणे विस्तार में ॿुधायो वियो आहे। महापुरुष बि फरमाइनि था त सावण जो महीनो भॻवान शिव खे ॾाढो प्यारो आहे। हिन महीने में सूमर जो विर्तु रखण सां सभई मनोकामनाऊं पूरी थींदियूं आहिनि ऐं सुख समृद्धीअ जी प्राप्ति थींदी आहे। दास जेको पढ़ियो महापुरुषनि खां ॿुधियो, बसि उहे कुझु महिमा तव्हां सभिनी ताईं पंहिंजी मिठड़ी ॿोली में साझो थो कयां। अगरि शिव महिमा ॿुधी अव्हांजो मन प्रसन्न थिए त कमेंट्स में हर हर महादेव चई हिन पंहिंजे परिवार, हिन पंहिंजे यूट्यूब चैनल सितारा हिंद सिंधजा खे ज़रूरु सब्सक्राइब करे सभिनी भाउरनि भेनरुनि माताउनि बुज़ुर्गनि ताईं पहुचाए सिंधी भाषा जे प्रचार में असांजो साथ ॾींदा, आशीर्वाद ॾींदा त असीं हर ॻाल्हि, हर साखी, हर जानकारी, हर रांदि पंहिंजे सिंधी भाषा में हर घर ताईं पहुचाए सघूं। अचो त हाणे सावण सूमर जी महिमा जो आनंद वठूं। सावण सूमर में सूमर जो विर्तु रखण सां भॻवान शिव जी विशेष कृपा पाईंदा आहियूं। हिन विर्त जे करण सां सभई मनोकामनाऊं पूरी थींदियूं आहिनि। ख़ासि करे शादीअ ऐं संतान जे प्राप्तीअ जे लाइ इहो विर्तु वॾो फलदायी मञियो वेंदो आहे ऐं घर में सुख शांति ऐं समृद्धि जो वासपन थींदो आहे ऐं ॼाणे अणॼाणे में थियल पापनि जो नाश बि थींदो आहे ऐं भॻवान शिव जी कृपा सां मोक्ष जी प्राप्ति बि थींदी आहे। पौराणिक कथाउनि जे अनुसार हिकु दफ़े माता पार्वतीअ भॻवान शिव जी खे पंहिंजे पति परमेश्वर जे रूप में पाइण जे लाइ सावण महीने में वॾी तपस्या कई हुई। उन्हनि जे तपस्या सां प्रसन्न थी भॻवान शिव माता पार्वती खे दर्शन ॾेई पंहिंजे पत्नी जे रूप में स्वीकार कयो। तंहिंमहिल खां ई सावण महीने में विर्त रखण जी परंपरा हली रही आहे। विर्त में छा कजे? विर्त में ब्रह्म मुहूर्त अमृत वेले उथी सनानु करे साफ़ कपिड़ा पाइणु घुरिजे। शिवलिंग खे गंगा जल ऐं पंचामृत सां अभिषेक करे शिवलिंग ते बेलपत्र, धतूरा, फल, गुल, चांवर, चंदन चढ़ाए सावण सूमर जी कथा पढ़ी या ॿुधी ओम नमः शिवाय मंत्र जाप करे भॻवान शिव जी आरती करे शाम जो प्रार्थना करे मन जी अरदास घुरी काई भुल चुक थी हुजे इन्हीअ करे माफ़ी घुरी विर्त पूरो कजे। सॼे ॾींहं में न निंदा कजे न निंदा ॿुधजे। इन्हीअ तरह श्रद्धा भाव सां सावण सूमर जो विर्त रखण सां भॻवान शिव कृपा ज़रूरु कंदा आहिनि। भॻवान शिव जी कृपा प्राप्त थींदी आहे। हींअर ताईं जेको ॿुधियो पढ़ियो आहे उहो तव्हां ताईं पहुचायो आहे। कुझु सेवा करणु चाहिए आहे। अगरि इन्हीअ में काई भुल चुक थी हुजे त बालक सम्झी माफ़ कंदा ऐं पंहिंजो आशीर्वाद ऐं साथ ॾेई हिन परिवार खे अॻिते वधाईंदा। वरी जल्दी मिलंदासीं श्री अमर कथा जे असांजे साईं झूलेलाल जे महिमा जी साखी सां गॾु। तेसिताईं सभिनी भाउरनि भेनरुनि खे, सभिनी प्रेमियुनि खे प्रेम भरियो हर हर महादेव। जय शिव, जय झूलेलाल, धन गुरु नानक।